सचो सतराम सुहिणो कंवरराम जय झूलेलाल। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी सूफ़ी चैनल, ऐं सिंधी सूफ़ी चैनल तव्हांखे हर दफ़े सुठा सुठा प्रोग्राम आणींदो आहे चैनल ते, ऐं तव्हांखे तमामु सुठे आर्टिस्टनि सां मिलाईंदो आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम असां खणी अचण लाइ असां उन्हनि संगत जेका असांजी जुड़ियल आहे, असांजा टीम आहे, उन्हनि जो असां थोराइतो आहियूं, जेको हिन प्रोग्राम में उहे अची करे असांजी प्रोग्राम खे शोभा वधाईंदा आहिनि। ऐं इन प्रोग्राम में अॼु असां शुरूआति करण खां पहिरें इहो चवंदासीं त अॼु जेको प्रोग्राम असां स्टार्ट करे रहिया आहियूं उनमें असांजो हिकु गेस्ट सिंगर जेको आहे विपिन शिवानी। विपिन शिवानी उहो आहे जेको सिंध में ॼाओ ऐं हिंद में हिन वक़्तु उन पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे, ऐं सिंध में बि उन पंहिंजो तमामु सुठो हिकिड़ो सिको जमायो आहे। पर असां सभिनी खां पहिरें असां पंहिंजे गेस्ट खे घुराईंदासीं। अॼु जा जेके महिमान आहिनि असां उन्हनि खे अॼु आमंत्रण प्लेटफॉर्म ते घुराईंदासीं। असांजा पहिरें महिमान अचनि था डॉक्टर गुरमुख जगवाणी साहब, जेके हिन प्रोग्राम में पाण असांजा ईअं सम्झो त मोहसिन आहिनि। असां उन्हनि खे चऊं छो जो उहे असांजे प्रोग्राम ते जीअं असां सॾु कंदा आहियूं उते असांजे सर ते अची वेंदा आहिनि। असां वेलकम कयूं था, सचो सतराम कयूं था डॉक्टर गुरमुख जगवाणी साहब। सचो सतराम सुहिणो कंवरराम। सचो सचो सतराम सुहिणो कंवरराम। आयो लाल कयो झूलेलाल। सभिनी असांजे जी साईं जी 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 साईं। ॿिया बि घुराईंदा गेस्ट पोइ गॾु प्रोग्राम खे वधाईंदा। जी जी बिल्कुलु। असां सां गॾु अजीत खैरपुरी जेके असांजा ईअं सम्झो त तक़रीबन हर प्रोग्राम में जुड़ियल हूंदा आहिनि, उहे बि असां सां गॾु आहिनि, उहे बि असांजे स्टेज ते अचनि था। अजीत खैरपुरी साहब सचो सतराम सुहिणो कंवरराम जय झूलेलाल सर। सचो सतराम साईं गुरमुख दादा। सचो सतराम सचो सतराम सचो सतराम। ऐं पंजवानी साहब तव्हांखे अरब अरब जनम जी वाधायूं। साईं महिरबानी महिरबानी थैंक यू। ऐं असां सां गॾु अॼु लंडन खां कुनाल पारियाणी जी, उहे बि असां सां जुड़िया आहिनि। उन्हनि खे बि स्क्रीन ते असां आणूं था। उन्हनि जो बि स्वागत आहे सिंधी सूफ़ी चैनल ते। सर सचो सतराम सुहिणो कंवरराम। तव्हांजो आवाज़ तव्हां जी जी सचो सतराम जय झूलेलाल। सभिनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल जय झूलेलाल। स्वागत आहे साईं तव्हांजो सिंधी सूफ़ी चैनल ते। थैंक यू वेरी मच एंड हैप्पी बर्थडे टू यू। साईं महिरबानी। सेम टू यू। डॉक्टर साहब असां चाहींदासीं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो। मुखी साहब जुड़िया आहिनि छा? मुखी साहब
हिन खां पसंदि आवाज़ उन्हनि जो स्वागत तव्हां बि कयो। आवाज़ अचे थो? जी साईं, बिल्कुलु अचे थो साईं। पहिरियों असां त चाहींदासीं तव्हांजे बिल्कुलु पहिरियों त साईं सिंधी सूफ़ी चैनल में अॼु जेका हिन असांजी सिंध जी जेका असांजे चवंदा आहिनि न त जनम भूमि बि आहे ऐं असां सिंधियुनि जी शान बि आहे ऐं उन में अंदरि वरी पूज्य रेड़की साहिब जी धरती जिथे असांजा गुरु साईं साईं सतराम दास साहिब ऐं सॼा साईं साधराम साहिब ऐं सभु कुटुंब परिवार जेके उते आहिनि जंहिंजी आशीर्वाद सां असां अॼु जेको बि मंज़िलूं हिन सिंध खां ॿाहिरि अची हिंद में पातियूं आहिनि उहे सभु असांखे इन धरतीअ तां इन सुहिणी रेवड़ी साहिब ॾेरकी साहिब मां रेड़की साहिब जी उन न जेको आहे सचे साईं सतराम दास सुहिणे कंवराम दास जी आशीर्वाद साईं असांखे सभु प्राप्त थियूं आहिनि। त पहिरियों मां अभिनंदन थो कयां सभिनी जो ऐं ख़ासि करे तव्हांजो त जेको तव्हांजो जनम ॾींहुं आहे शायदि तव्हां हींअर असांखे अजीत खैरपुरी जी ॿुधायो त पहिरियों त तव्हांखे चवंदा न त चांद के चांदनी चांद को चांदनी और चांद की चांदनी शरद की बहार फूलों की खुशबू अपनों का प्यार मुबारक हो आपको जन्मदिन का त्योहार सदा खुश रहें आप और आपका परिवार। जनम ॾींहं लख लख वाधायूं सभिनी खे साईं। ऐं अॼु वरी ॾिसो असांजा जेके महिमान आहिनि अजीत खैरपुरी त मूंसां घणो कमु कंदो रहियो आहे असां घणा ई प्रोग्रामनि में असां हलींदा रहिया आहियूं ऐं असांजो कुनाल फरियाणी साहिब त शायदि मुंहिंजी पहिरियों वक़्त त नथी हुजे शायदि तव्हांजे वॾनि सां हूंदी पर हिन प्रोग्राम में ॿ अहिड़ियूं शख़्सियतूं सां गॾु आहिनि जंहिंजे लाइ मां स्पेशली मुंहिंजो हींअर असांजो सिंधी अनमोल रतन जो प्रोग्राम चालू आहे ॿिए प्रोग्राम ते मां छॾे करे हलियो आहियां छो जो हिकु त मूंखे रेड़की साहिब जी सिक प्यार इन मिटीअ जी ख़ुशबू जेका मुंहिंजे नस नस में वसियल आहे उनजो प्यार छिके आयो। ॿियो जेको विपिन सेवाणी साहिब जेको तव्हां सां जुड़ियो आहे सही माना में चवंदा आहिनि त स्वामी अटल राय चयो आहे त रातिनि पुठियां ॾींहड़ा हलंदा था रहनि रातिनि पुठियां ॾींहड़ा हलंदा था रहनि रोज़ अचनि के जग में के मोटी माग वञनि के माण्हू जीअनि था रोज़ के मरनि था मतिलबु रातियूं हलनि थियूं ॾींहं थींदा था रहनि हुनजो चवणु आहे धन जनम आ तिन जो जे जपनि ऐं जपाइनि धन जनम आ तिन जो जेके जपाइनि ऐं जपिन सचो सुख लहन अटल प्रभु पिसी करे जेको पंहिंजे प्रभुअ खे पंहिंजे प्रभुअ जी शान में ॾींहं राति ॻाए थो वॼाए थो प्रभुअ जा जेके से उहे संदेश संगत ताईं पुॼाए थो त अहिड़ियुनि शख़्सियत मां हिकु असांजो विपिन सेवाणी साहिबु आहे जंहिंजा असां त रेड़की साहिब में बि हुन पंहिंजे फन जो तमामु हिकिड़ो वॾो मुज़ाहिरो करे चुको आहे रेड़की साहिब में बि ऐं हुनजे पिता साहिबु सुरेश जेका आहिनि से सुरेश जी उहे बि हिकिड़ा तमामु आला पाए जा फनकार आहिनि हिंदुस्तान जी धरती में पर सिंध असांखे अहिड़ा अहिड़ा कलाकार ॾिना आहिनि जो असां तव्हांखे ॾिसूं त जीअं ॾिसंदो अमर शहीद भगत कंवरराम साहिबु जंहिंजी आवाज़ कोहनि ताईं वेंदी हुई हिज मास्टर वॉइस बि मुंहिंजी रिकॉर्ड न करे सघियो आवाज़ एॾी हुनजी आवाज़ में पिच ऐं गहराई ऐं सदिन ताईं जेसि ताईं इहा दुनिया में से चंड तारा आहिनि अमर शहीद भगत कंवरराम साहिब जी आवाज़ खे कोई बि मिटाए नथो सघे ऐं कोई बि विसारे थो सघे। ॾिसो हुनजे परिवार में हुनजा फर्ज़ंद आया अॼु हुनजा पोटा पोटियूं सभु जेके बि अमरावती में आहिनि उहे बि ॻाइनि था। अहिड़े तरीक़े सां संगीत आचार्य मास्टर चंद्र जी उहे बि ॾिसो उन्हनि बि पंहिंजी संगीत में आया सिंध प्रांत में ऐश्वर्य फिल्म जा आया उतां माइग्रेट करे आया पर हिंद धरती खे एॾा सुठा सुठा शाइराना गीत ॾिनऊं जो अॼु बि मास्टर चंद्र ऐं उनजी औलाद जेका आहे महेश चंद्रा आरती चंद्रा गोप चंद्रा ऐं उनजी परिवार जेको अमेरिका में रहे थो बॉम्बे में रहे थो एॾा सुठा सुठा उनजा गीत ॻाइनि था। राज जुरियाणी किशन जुरियाणी पीउ पुट ॻाइनि था अनेक असां वटि एतिरा परिवार आहिनि जंहिंजी औलाद में इहो फन वधंदो थो रहे पर सुरेश सेवाणी साहिबु जेके विक्रम वाकवाणी साहिबु जेके आहिनि ऐं विपिन सेवाणी साहिबु इहे हिकिड़े आला पाए जा जेके चवंदा आहिनि संतनि जी हुनजे मथां तमामु वॾी आशीर्वाद आहे जेका हुनजी सोज़ जेका हुनजी आवाज़ में जेका मिठास ऐं जेको दर्द भरियल आहे पंहिंजे प्रभुअ जे लाइ त हाणे तव्हां पाण ॿुधंदा ऐं अॼु असांजा मुखी साहिबु अलाए छो न जुड़िया आहिनि सखर खां छो जो नंढे हूंदे खां वठी असां मुखी साहिबु गिटियुनि में गॾु रांदियूं खेॾियूं आहिनि हुननि जे वॾनि सां असां बाबा मास्तर नेबराज साहिब जी जेका गली आहे उते असां बि नंढे हूंदे घणो ई असां पंहिंजो आरती बि उते कयूं आहिनि नंढे हूंदे सॼो बचपन मुंहिंजो हुन गिटीअ में ई गुज़रियो आहे त असांजा मुखी साहिब बि जुड़िया हुजनि त उनजो बि अभिनंदन ऐं मां चाहींदुमि त बिल्कुलु तव्हां हाणे प्रोग्राम शुरू कयो सचे साईं जी आशीर्वाद सां पर मां जी जी पर मां आख़िर में हिकिड़ो ई चवंदो आहियां हमेशह त साईं जी मुल्क में असांखे ख़ुदाई नूर ॾिसबो आहे
साईं जी मुर्क में असांखे खुदाई नूर ॾिसबो आहे। मधुर वाणी ॿुधो त भरपूर आनंद मिलंदो आहे। मधुर वाणी ॿुधो त भरपूर आनंद मिलंदो आहे। फरिश्ता बि आहिनि इहो असां ॿुधो आहे। इहा ॻाल्हि सच निकिती आहे। फरिश्ता बि आहिनि असां इहो ॿुधो आहे। इहा ॻाल्हि सच निकिती आहे। असांखे साईंस में त सचे सतराम जो नूर ॾिसबो आहे। असांखे त साईं साधराम में सचे सतराम जो नूर ॾिसबो आहे। महिरबानी। असां सां गॾु कुनाल बि अॼु जुड़िया आहिनि, पहिरियों दफ़ो आया आहिनि। असां कुझु कुनाल खां बि पुछंदासीं त कुनाल असां वटि जे आया आहिनि अॼु प्रोग्राम में, त असांखे कुझु पंहिंजे बारे में कुझु शार्ट असांखे ॿुधाइनि। जी ज़रूर। ऐं जी जी इंडिया खां आहियां। मुंहिंजा दादा ने वॾा सभु सिंध मां हुआ, सुजावल मां। आउं एज़ अ स्टूडेंट लंडन में आयो हुउसि 12 साल पहिरीं। हिते पढ़ाई कंप्लीट कई आहे। नाउ हिते जो सिटीज़न आहियां अने हिते मुंहिंजा स्टोर्स आहिनि। ही जेको सॉन्ग अगरि अॼु पाण रिलीज़ करण वारा आहियूं हिते, उहो मुंहिंजे प्रोडक्शन अंडर ठहियो आहे, निया एंटरप्राइज़िस। हिते ट्राई करे रहियो आहियां कि सिंधायत खे थोरो फैलायां, छो कि हिते जेका बि सिंधी माण्हू आहिनि हू थोरो परियां वञी रहिया आहिनि सिंधीअ खां। त उन्हनि खे जेको वणे, उन्हनि खे जेको पसंदि अचे, अहिड़ा सॉन्ग ठाराए रहिया आहियूं। अने उन्हनि जे बैकग्राउंड में उन्हनि खे ॾेखारे रहिया आहियूं कि पंहिंजे वॾनि पंहिंजे लाइ छा कयो आहे, पंहिंजी मिट्टी छा आहे, हुनजी ख़ुशबू छा आहे। वाह। ऐं इहो सॉन्ग असां हाणे हींअर स्क्रीन ते हलायूं था ऐं उन खां बाद में असां विपिन खे घुरायूं था। जेको रिलीज़ कयो आहे तव्हां सॉन्ग, उनखे असां हाणे ऑन द स्क्रीन कयूं था। सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान। सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान। शाह सजल सामीअ जी बोल तंहिंखे मुंहिंजो सलाम। सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान। सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान। सिंधु नदीअ जो संगीत जंहिंमें अमड़ जी आलोली। लड़कीअ जे सतराम नवाज़ो कबर राम जी बोली। सिंधु नदीअ जो संगीत जंहिंमें अमड़ जी आलोली। लड़कीअ जे सतराम नवाज़ो कबर राम जी बोली। सारे जगत जो शान सिंधी, सारे जगत जो शान सिंधी तंहिंखे मुंहिंजो सलाम। सिंधी गायां सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान। सिंधी गायां सिंधी रंदुस सिंधी बोली मुंहिंजी जान।
जी चाल निराली जंहिंजो नाहे कुसानी सारे जग जे गलिया गलिया में सिंधीअ जो रुतबो आली मुल्क सिंधीअ जी चाल निराली जंहिंजो नाहे कुसानी सारे जग जे गलिया गलिया में सिंधीअ जो रुतबो आली सेवाए वापार में सिंध सेवाए वापार में सिंध तुझो ऊंचो मकान सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान सिंधियुनि ते जित कित मेला लगन था चेट जो महीनो भागन वारो दिल नगाड़ा बजन था झूलण जी आ मेहर सिंधियुनि ते जित कित मेला लगन था चेट जो महीनो भागन वारो दिल नगाड़ा बजन था विपिन सदाई गाईंदो रहंदो विपिन सदाई गाईंदो रहंदो सिंधियत जो पैगाम सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान शाह सचल सामीअ जी ॿोल शाह सचल सामीअ जी ॿोल तंहिंखे मुंहिंजो सलाम सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान सिंधी आहियां सिंधी रंदुस सिंधी ॿोली मुंहिंजी जान वाह से वाह वाह साईं धन्यवाद धन्यवाद कुणाल साहब थैंक यू वेरी मच सर तव्हांखे वाधायूं हुजनि कुणाल थैंक यू तव्हां अहिड़ा सुठा बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठी महिनत आहे तव्हांजी सर डॉक्टर साहब मुखी साहब बेटियानी मुखी साहब मुकेश्वरलाल सखर खां डॉक्टर साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो साईं मुखी साहब असांजा हेलो जी जी आवाज़ बिल्कुलु आवाज़ अचे पई हा हाँ बिल्कुल अचे पई पंजवानी साईं मुखी साहब बिल्कुलु तबियत ठीकु साईं मुखी पंजवानी साहब मुखी साहब लाइ मां हिकिड़ो चवंदो त सारो जहां उन जो आहे जंहिं मुस्कुराइण सिखी वरितो आहे ॾिसो कीअं था मुखी साहब मुस्कुराइण असांजी अजीत कीअं थो मुस्कुराए चवंदा सारो जहां उन जो आहे जंहिं मुस्कुराइण सिखी वरितो आहे रोशनी उन जी आहे जंहिं दीप ॿारण सिखी वरितो आहे रोशनी उन जी आहे जंहिं दीप ॿारण सिखी वरितो आहे हर गली हर राह ते इबादत जो घर आहे हर गली हर राह ते इबादत जो घर आहे सचो सतराम उन जो आहे जंहिं इंसान खे सुञाण सिखी वरितो आहे जंहिं इंसान खे सुञाणणु सिखी वरितो आहे त असांजा मुखी साहब जेके शेवा करे रहिया आहिनि असां त हिते वेही ॿुधूं था पिया त इंसानियत जी तमामु घणी शेवा था कनि ऐं हिननि जे मथां त मास्टर बाबा नेबराज साहब जी तमामु पूर कृपा आहे वॾनि खां वठी असां अखियुनि सां हुनजा करिश्मा बि ॾिठा आहिनि बाबा जन जा मास्टर नेबराज साहब जन जा असांखे जेके दिलबर रूहानी रहबर हुया ऐं अॼु बि उन्हनि जे नाले वठण सां ई दुख माण्हुनि जा दूर थी वेंदा आहिनि मूंखां वधीक त ईश्वरदास खे उनजे बारे में ख़बर हूंदी हुनजे परिवार जे मथां त अटूट कृपा आहे उन्हनि जी मुखी साहब तव्हांजो स्वागत आहे तव्हांजे हिन असांजे सिंधी सूफ़ी चैनल में त मूंखे अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे चवंदा आहिनि त दुनिया में माण्हू किथे बि हुजे जॾहिं पंहिंजो दुनिया में कंहिं बि कुंड मां अची वेझो थींदो आहे न त उनजी फ्रेग्रेंस ई पंहिंजी हूंदी आहे अॼु असांजे डॉक्टर साहब जी फ्रेग्रेंस असां वटि हिन वटि असां वटि वॾो वैक्यूम आहे तव्हांखे मां अॼु हिन चैनल जे ज़रिए ॿुधायां डॉक्टर साहब ऐं असां हिकु पाड़े जा आहियूं हिकु शहर जा आहियूं अॼु असां हिते हिकु चैनल ते गॾु वेठा आहियूं इहो असांजे लाइ वॾो ऑनर आहे साईं असांजा वॾा डॉक्टर साहब जा वॾा सभु गॾु रहिया
असां सखर अॼु हिंदुस्तान अॼु ईअं सम्झो त हिंद सिंध गॾु वेठी आहे असां साईं सभिनी सां। बिल्कुलु साईं, सदाईं गॾु रहंदी, हमेशह गॾु रहंदी, हिंद सिंध हमेशह गॾु रहंदी। जी साईं, बिल्कुलु गॾु आहे साईं। इहे लीका आहिनि, लीका बि कॾहिं पंहिंजो हिकु थी वेंदा, गॾु आहियूं सभु। बाक़ी रही ॻाल्हि, मां बिल्कुलु साईं, बिल्कुलु जिन असांखे सभिनी खे हिन चैनल जे ज़रिए बल्कि सॼे सिंध माना सूफ़ी सिंधियुनि खे सभिनी खे गॾु कयो आहे। असां बि जेके आहिनि त शहनशाह बाबा नेभराज साहिब जे आस्थान जा शेवादारी आहियूं हिते। उहे बि सूफ़ी हुया। संतन बेदल बेकस सां पंहिंजो जेको आहे त पातो हुते। बेदल बेकस जो वॾो हिकिड़ो आस्थान आहे असांजे रोड़ीअ में, जी जी जितां बाबा जी जी नेभराज साहिब जन पातो। अॼु उन्हनि जा शिष्य जंहिंमां अॼु असांजो जेको सिंगर आहे सूफ़ी सिंगर विपिन बि बाबा नेभराज साहिब जो शिष्य आहे। असां बि सभु उन जा फॉलोवर आहियूं। अॼु सभु गॾु थिया आहियूं सॼे सिंध में, बल्कि हिंद में बाबा नेभराज साहिब जा आस्थान आहिनि। जीअं सतगुरु साईं सतराम दास साहिब जन जा आस्थान आहिनि सॼे हिंद में सिंध में, तीअं बाबा नेभराज साहिब जा बि आहिनि। सिंध जेका आहे असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे, हिकिड़ी संतनि जी धरती आहे, महात्माउनि जी धरती आहे, जिनजी जनम भूमि सिंध आहे। उहे जेॾी महिल सिंध अचनि था त उन पंहिंजी जनम भूमि ते पेर रखनि था त उन जी रग रग ठरी थी पए। अॼु ताईं उहा रग रग ठरी थी पए। मां इहो चई वरी हिकु दफ़ो तव्हां सभिनी जो थैंक्स कंदुसि, स्पेशली पंजवानी साहब जो, जिन हिन चैनल जे ज़रिए जेका मौजूदा टेक्नोलॉजी दुनिया जी ज़ीरो डिस्टेंस करे अॼु लंडन खां, हांगकांग खां, इंडिया खां, पाकिस्तान खां सभु असां गॾु वन अम्ब्रेला जे हेठां वेठा आहियूं। उहा अम्ब्रेला सूफ़ी चैनल आहे। साईं सतराम दास साहिब जन जी उहा अम्ब्रेला आहे जंहिंजे हेठां सभु वेठा आहियूं असां साईं। अॼु उन्हनि जी आसीस सां, साईं साधराम साहिब जन जी आसीस सां अॼु इहो चैनल हले पियो। अॼु सभु असां गॾु आहियूं। उन्हनि जी ब्लेसिंग्स असां सभिनी जे मथां सदाईं रहंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु रांधि। अच्छा, हाणे घणी देरि न कंदे असां विपिन शेवानी खे बि आमंत्रित करूं था। जीअं डॉक्टर साहब हुकुम थिए। मां विपिन शेवानी के घुराइण लाइ हिकिड़ो उनजी तारीफ़ में शेर चवंदुमि त तारीफ के मोहताज नहीं होते हैं अच्छे लोग, तारीफ के मोहताज नहीं होते हैं अच्छे लोग, क्योंकि फूलों को कभी अतर नहीं लगाया जाता, फूलों को कभी अतर नहीं लगाया जाता। त विपिन शेवानी अहिड़ी शख्सियत आहे जंहिंजी तारीफ़ करे ई नथा सघूं। असां दिलि जी गहराई सां चाहींदासीं त बिल्कुलु तव्हां असांजे सिंध हिंद न पर पूरी दुनिया जे अहिड़े राॻीअ खे जंहिं पंहिंजी ज़िंदगी सॼी रूहानियत सूफ़ीज़म खे ॾेई छॾी ऐं पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ सॼी ज़िंदगी उन्हनि ॾेई छॾी, उनखे घुरायो त असां बि उनजो कुझु ॻाल्हियूं ॿुधूं। सचो सतराम साईं विपिन, सचो सतराम जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय बाबा वेलकम 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 की जय। सिंधी सूफ़ी चैनल ते तव्हांजो स्वागत आहे साईं। सभ खां पहिरीं त तव्हांखे जनम जूं वाधायूं साईं। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। पंजवानी साहिब तव्हांखे जनम ॾींहं जूं लख लख किरोड़े अरबे अनगिनत वाधायूं। मां चाहींदुमि जेके बि महिमान वेठा आहिनि हिकिड़ी वाधायूं जी ताड़ियूं वॼायूं। वाधायूं 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 साईं, वाधायूं। महिरबानी साईं, तव्हां सभिनी जी महिरबानी। इहा ख़ुशकिस्मती आहे हिन दास जी, खाक नशीन जी, जो एतिरो कुझु असांजे गुरमुख जगवानी साहिब चयो आहे त मूंखे हाणे शब्द ई नथा मिलनि कि मां वधीक छा ॻाल्हायां। ऐं असांजी अहिड़ी हस्ती बि न आहे, औकात न आहे कि असांजी काई सारा हुजे, छो कि सारा त सचे साईंअ जी आहे। सचे साईं सतराम दास साहिब, सुहिणो कंवरराम साहिब, मुंहिंजो मालिक, झंडे वारो बाबा शहनशाह। ईश्वर भाउ जो बि मूंखे दीदार थियो आहे। इहा ॾाढी ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी, छोकी ईश्वर भाउ इहे त उहे आहिनि कि जिन जे साम्हूं कंध खणण जी बि असांजी औकात कोन्हे, असांजी हस्ती कोन्हे। छोकी जेके मुंहिंजा मालिक आहिनि शहनशाह बाबा नेमराज साहिब, उहे इन्हनि जे घर में रहंदा। भाऊ भगवान दास साहिब, भाऊ मंगाराम बाबा असांजा जोगी हूंदा। उन्हनि जो कोई सूफ़ी दरवेश, उन्हनि जो कोई ठिकाणो न हूंदो, पर हिकिड़ो ई घर हो जिते वञी वासो कंदा। उहो ही असांजो ईश्वर भाउ जो घर आहे। जॾहिं बि उते वञणु थींदो आहे त ईअं लॻंदो आहे कि मां पंहिंजे सचे घर में अची पहुतो आहियां। जाए जाए हर जाए हर सू, कण कण में, ज़रे ज़रे में ईअं महसूसु थींदो आहे कि बसि
बाबा सदाईं मौजूदु आहिनि ऐं बसि उन्हनि जी रहमत आहे। इहो जेको असां गानो रिलीज़ कयो आहे मां उन जे बारे में चाहींदुमि कि कुझु तव्हांखे ॿुधायां। थैंक्स टू जी जी कुनाल परियानी जेके लंडन मां असां सां जुड़िया आहिनि। इन्हनि जे ई प्रेज़ेंटेशन में असां ही गानो कयो आहे। थैंक यू सो मच कुनाल जी, थैंक यू सो मच। हिन गाने जी महिमा ईअं आहे कि इहो गानो एक्चुअली मूं ते फिल्माइणो हो। भई जिते जिते हिन दास द जर्नी ऑफ मोर देन 32 years 5 सालनि जी उमिरि खां जिते बि मूं परफॉर्म कयो आहे संतनि दुर्वेशनि पीरनि फ़क़ीरनि वटि, उहो सभु कुझु असांखे हिन गाने में ॾेखारिणो हो। पर हाणे मां अचां थो असली ॻाल्हि ते। जॾहिं हिन में ज़िक्र थिए थो कि रेड़कीअ जे सतराम नवाज़ियो कंवर राम जी ॿोली, त जगवानी साहिब मां सिर्फ़ु इहो पुछणु चाहींदुमि कि जिते सेठ जो ज़िक्र थींदो हुजे, जिते सेठ जो नालो अचे, उते नौकर जी कहिड़ी औकात आहे? नौकर पंहिंजी सारा कीअं कराए सघंदो आहे जिते उन मालिक जो, असांजा मालिक आहिनि, सरकारुनि जो जिते ज़िक्र थिए थो त उते नौकर उन्हनि जे साम्हूं पंहिंजी सारा या पंहिंजी वाहवाही कीअं कराए सघे थो? त उते ई मन में इहो आयो कि इहो गानो असां रेड़की साहिब ते शहनशाह साईं सतराम दास साहिब, साईं कंवरराम साहिब, असांजा मुर्शिद प्यारा सतगुरु साईं, उन्हनि ते फिल्माईंदासीं ऐं इहो गानो ई असां डेडिकेट कंदासीं पंहिंजे शहनशाह साईं सतराम दास साहिब जन खे ऐं रेड़की साहिब खे, सतगुरु साईं खे। मन ईअं सम्झो ही जेको गानो असां कयो आहे, इहो गानो ई तव्हांजो रेड़की साहिब जो आहे। उहे असांजा मालिक आहिनि ऐं असां उन्हनि जे चरणनि जा दास आहियूं। बसि इहा ई भावना आहे। शल ही गानो साईं शहनशाह पंहिंजे चरणनि में क़बूल कनि। अची हिन हाल में हामी सॻो थियो, शहनशाह साईं सतराम ॿुधी नाकस निमाणीअ जो उणायो, शहनशाह साईं सतराम चरणनि में असां सभिनि जी हाज़िरी क़बूल कयो, इन गाने खे बि क़बूल कयो। बसि तव्हांजो पंहिंजो गानो आहे। लख वाधायूं साईं, लख वाधायूं तव्हांखे इन थैंक सॉन्ग यू जो। सो मच। तमामु सुठो। मूंखे ईश्वरलाल खां बि असां कुझु ॼाण चवंदा, छो जो तव्हांजे बारे में कुझु ॿुधाईंदा। विपिन जी, साईं जय शहनशाह जे शहनशाह बारे साईं। में ॿुधायो। जय शहनशाह, जय शहनशाह। शहनशाह जन जे लाइ ॿुधाई। मां चवां पियो बिल्कुलु कि सारा बिल्कुलु असांजी न हुजे, सारा हुजे त शहनशाह जी हुजे, सारा हुजे त साईं सतराम जी हुजे। क्योंकि जब मां तक साईं बिका न था, जी 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 जी, जब तक बिका नथा, ॿुधा कोई खरीदार कोई नथा। पूछता न था। जब नथा तक बिका न था, कोई पूछता कोई न था। पूछता साईं था न। सतराम ने, शहनशाह ने मुझे खरीद के अनमोल कर दिया। वाह वाह वाह। क्या बात। मां साईं त साईं सेवानी साहब चवंदा न, भल सारी काइनात जो महवर हुजा हा मां, भल सारी काइनात जो महवर हुजा हा मां, जे सच्चा साईं तोसां न मिला हा त गदागर हुजा हा मां, जे तोसां न मिला हा त गदागर हुजा हा मां। त मां चाहींदुमि त साईं मुखी साहब, मूंखे जेतिरे क़दुरु यादि थो अचे त नंढे हूंदे असां हिकिड़ी ॻाल्हि असांजा वॾा ॿुधाईंदा हुआ। त जॾहिं बाबा तव्हांजा ॾाॾा साहब भॻवान दास सेठ असांजा जीअरा हूंदा हुया, त उन वक़्तु तव्हां वटि जेको फैक्ट्री हूंदी खट मिठड़नि ठाहिण जी, जेका अॼु बि शायदि आहे मुंहिंजे हिसाब सां, असां तव्हांजी टिकियूं खाईंदा हुआसीं, पेट में सूरु पवंदो नंढे हूंदे। त मुंहिंजी माता साहब या ॾाॾी हूंदी, टिकियूं घोटे करे ॾींदी, अधु टिकी 555 नंबर, 999 नंबर, जेतिरे क़दुरु मूंखे थोरो यादगिरी आहे। त तमामु त उहो सूर बूर लही वेंदो। त उन वक़्तु तव्हां वटि खंड जो स्टॉक हूंदो हुयो। कंहिं अंग्रेज़नि जे ज़माने में तव्हां वटि के अंग्रेज़ इंस्पेक्शन करण आया को खंड जे स्टॉक में, त उते बाबा मास्तर नेमराज साहब जन बि हुया। ऐं बाबा जन कुझु अहिड़ो कमु कयो जो उहा खंड चवंदा लूणु थी वियो या छा थी वियो, जो उन्हनि अंग्रेज़नि खे इहा ख़बर ई न पई त खंड जो स्टॉक आहे या न आहे। इहा मुंहिंजा वॾा ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, जे तव्हां थोरी हिन ते वज़ाहत कंदा। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त अॻे खंड जी शॉर्टेज हूंदी हुई, त असांजो जेको कारखानो हुयो उहो मोस्टली प्रोडक्ट्स जेके ठाहींदो हुयो, शुगर प्रोडक्ट ठाहींदो हुयो न। त शॉर्टेज जे करे असां वटि बल्क क्वांटिटी में शुगर अरेंज थींदी हुई। उहा जॾहिं अरेंज थींदी हुई त असांखे उन्हनि खे हिकिड़ी शइ ख़बर पई त हिते हाणे रेड आयो हुयूं असांजे न। आई थिंक त तंहिं वक़्तु टाइम में जहाँ रेड लॻो त बाबा नेभराज साहिब जन असां वटि हुया हिते, ऐं पंहिंजे घर में हुया। उन्हनि जो ई घर आहे जिते असां रहूं था, असांजो घर न आहे, उन्हनि जो ई घर आहे। त जेॾी महिल उन्हनि ताईं असां पंहिंजो बाबा सेठ भगवान दास असांजा ग्रैंड फादर, उन्हनि वटि वञी वेनिती कयूं
त बाबा हाणे खंड बि पई आहे, अची करे पुलिस बि बीठी आहे, त बाबा जन चवनि त वञ भॻवाना वञ तिर तिर तिर। जेॾी महिल उहे अंग्रेज़ उहे पुलिस पंहिंजी रेड हयो त जंहिं बि ॿोरी खे खोलियऊं त उहे तिर हुया ऐं तिरनि खां पोइ जेॾी महिल हू वापसि हली विया त अची करे पंहिंजो ॾिठूं त उहा वाक़ई खंड थी वई। उहो ऑफिसर जेको जे रेड कयो हुयो उहो अची करे असांजे ॾाॾे वटि आयो त यार ॿुधा मूंखे तूं सही त इहे तिर कीअं थिया, जॾहिं मां अखियुनि सां ॾिठो आहे, लथो आहे, मां पंहिंजा माण्हू छॾिया आहिनि, कोई माण्हू हितां एग्ज़िट न थियो आहे, काई बि आइटम हितां तुंहिंजे कारखाने मां, इहे तिर कीअं थी विया। पोइ हुनखे उहे आइटम ॾेखारियो अथऊं त वापसि वरी हुन ॾिठा आहिनि त बाबा वापसि उहा खंड थी वई आहे तिरनि मां। असां रेड कयोसीं त तिर हुया, वरी रेड करे वापसि आया आहियूं त खंड लॻी पई आहे। पोइ असांजे बाबा सेठ भगवान दास जन उन्हनि खे ॿुधायो त इहो मुंहिंजो न थिए, इहो हिन मुंहिंजे मुर्शिद बाबा नेवराय साहिब जी इहा महिर आहे मुंहिंजे मथां, जेका उन मुंहिंजी लॼ रखी आहे। पोइ उहो जेको ऑफिसर हुयो बाबा नेवराय साहिब जन जे वटि वञी करे पेरनि ते किरियो, उन वञी करे एक्सक्यूज़ कयो त बाबा मां आईंदा हिन पासे खां ई न ईंदुसि जिथे तव्हां हूंदव। इहा उन्हनि जी महिर हुई। अहिड़ा कई वाक़िया हुया साईं। असांजो बाबा सेठ मंगाराम जन ॾियारी जा ॾींहं हुजनि, गुरमुखदास जन जे वॾनि खे बि यादि हूंदो असांखे बि, त हिकु दफ़ो छा थियो जो असांजे ॾाॾो खे असांजो पिता हिकिड़ो ई पुटु हुयो सेठ मंगाराम जन, हुननि जे दिवाली जो ॾींहुं हुजे, हुननि जे पॉकेट में फटाका पिया हुया, हिकिड़ो फटाको अची करे पॉकेट में पयुनि, हू सड़ी पिया हुया ऐं डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो हुयो। तॾहिं बि असां बाबा नेवराय साहिब जन वटि वञी करे असांजे पीउ खे असांजो ॾाॾो खणी वञो त सेठ भगवान दास जन वञी मंगाराम खे वञी उन्हनि जे चरणनि में रखियो, तुंहिंजो ॾिनल आहे इहो हिकिड़ो ई, हाणे तुंहिंजी मर्ज़ी अथई। पोइ उते बि बाबा नेवराय साहिब जन वञी चयुसि त वञी करे खोपरे में सुमायसि। पोइ उन खोपरे में उन असांजे ॾाॾे असांजे बाबा खे खोपरे जे कोकोनट ऑयल में उन्हनि खे सुमायो। आफ्टर सम डेज़ खां पोइ असांजा बाबा जन सेठ मंगाराम जन जा उहे फट उहे सभु दूरि थी विया ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। उन जे पोइ शहनशाह जन जे करे असांजा पिता जन खे उहो अॻिते जनमु नओं मिलियो ऐं पोइ असां बि आयासीं, अॼु तव्हां सां गॾु वेठा आहियूं। इहा उन मुंहिंजे मुर्शिद कामिल जी, मुंहिंजे शहनशाह जी महिर आहे जो असां सभु अॼु गॾु आहियूं। अहिड़ा उन्हनि जा कई वाक़िया आहिनि साईं। मां चवंदो डॉक्टर साहब खे त खोड़ ख़बर हूंदा। असांजा सेठ कन्यालाल गाबा जन हुया जेका उन्हनि जी मिसिस असांजे बाबा नेवराय साहिब जन जी पंहिंजो जेका आहे त मुरीदियाणी हुई, उन्हनि खे कंहिं केस में उन्हनि खे हैंग जी जेका आहे त गवर्नमेंट जेका आहे त कोर्ट उन्हनि खे हैंग जो जेको आहे त उन्हनि खे ॾिनो, ऑर्डर ॾिनो। उहा बि अची करे बाबा नेवराय साहिब जन वेठी हुई त पोइ बाबा जन उन्हनि खे दग ॾिनो ऐं उन्हनि जी उहा जेका फांसी जी सज़ा हुई उहा कटिजी करे मिनिमाइज़ थी वई। बगैर खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि शहनशाह जन जा। शहनशाह जन जा अॼु पंहिंजो दुनिया जे हर कुंड करछ में, चिनाई वञो, उल्हासनगर वञो, तव्हां पंहिंजो जेका दिल्ली वञो, तव्हां पंहिंजो भोपाल वञो, इंदौर वञो, दुनिया जे ॿियनि कंट्रीज़ में वञो त बाबा साईं जा खोड़ आस्थान आहिनि जिते हर को माण्हू शेवा करे पियो। जीअं विपिन उते करे पियो, असां बि हिते कयूं पिया। बाबा जन जूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि। बाबा जन पाण बेसिकली मास्तर हुया, पाण भाटिया फैमिली सां बिलोंग कंदा हुया, असुल रोड़ी जा हुया। पीउ माउ खे हिकिड़ो ई पुटु हुयो बाबा नेवराय साहिब जन। ऐं पंहिंजो जॾहिं उन्हनि खे ख्वाहिश हुई शादी थियण जी त हिकिड़ो टाइम हुयो भाटिया जन खे जेको आहे त कोई माण्हू उन्हनि सां रिलेशन्स घटि रखंदा हुया, भाटिया पाणनि में ई शादी कंदा हुया। त पोइ उन्हनि खे किथे ॿुधाइनि था त बाबा जन खे कोई रिश्तो न ॾिए पियो, त हुनखे ख्वाहिश हुई शादी थियण जी। पोइ नेठि उन्हनि खे जेॾी महिल बेदल साईं तां वैराग लॻो, उन्हनि खे लॻो त पोइ उन्हनि जेको आहे त पोइ शादीअ जी तमो बि ख़तमु करे छॾियऊं ऐं पंहिंजो जेको आहे त पंहिंजे मुर्शिद पंहिंजे बेदल बेग सां उन्हनि जी लिंव लॻी वई। उन लिंव सां असांखे पंहिंजो हिननि निहाल कयो सभिनी खे ऐं उन सां पंहिंजो खोड़ ॼणनि उन्हनि मां फ़ाइदो वरितो। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, बाबा नेवराय साहिब जन जा हिकिड़ा सुठा दोस्त हूंदा हुया, काज़ी बाबा साहिब। काज़ी बाबा साहिब जन गुरमुखदास खे यादि ईंदा हूंदा। हितां असांजे हितां पंहिंजे घर मां जेॾी महिल तयारु थिया
त चवंदा आहिनि त हिननि सभिनी खे चयो त हलो बाबा पंहिंजो काज़ीअ ॾे हलूं था विदाउट एनी इनखे इंफॉर्मेशन उन्हनि खे उन्हनि इंफॉर्म बि न कयो त काज़ी बाबा जन खे बि ख़बर पई त बाबा नेवराय साहिबु निकितो आहे मूं ॾे अचण जे लाइ हो पंहिंजो आस्थान छॾे करे जेको अॼु बि उन्हनि जो आस्थान आहे वाड़ीतर सखर में उतां निकिरी ॿाहिरि अची बीठा ऐं उते जीअं हितां निकिता आहिनि त उते उन्हनि काज़ी बाबा जन पंहिंजनि शिष्यनि खे हुकुम कयो त उथो पंहिंजो जेको आहे त नेंभो अचे थो पंहिंजो देगियूं लाहियो ताहिरीअ जूं देगियूं लाहियो उहो निकितो आहे उतां पंहिंजे संगत सां गॾु उनखे पोइ उन्हनि वेलकम कयो आहे इनखे इहो हिकिड़ो बि हो त भई ॾिसो कीअं हुननि जी पाण में रूहानियत हुई संतनि जी भाइरनि जी दोस्तनि जी रूहानियत हुई उन्हनि जी जो हुतां हू निकिता ऐं उन्हनि खे ख़बर पई हो उन्हनि जो अरेंज कनि था अॼुकल्ह त असां इन्विटेशन्स कयूं था ईमेल्स कयूं था इनवाइट कयूं था माण्हू मोकिलियूं था व्हाट्सअप कयूं था पर हुननि जी जेके कनेक्शन्स हुयूं पाण में दिली कनेक्शन जेके रूहानी कनेक्शन्स हुयूं जंहिंजा ब्रेन अटैच हुया जंहिंजा त उहे ॾिसो कीअं हिक ॿिए खे उहे ईमेल्स अॼु जेके असां चऊं था त अॼु हुननि खे पाण मेंटली ईमेल्स वञनि पियूं हिक ॿिए जूं संतनि जी इहा हिकिड़ी साइन हुई पर उन्हनि जे असांजी कोटि कोटि उन्हनि जे चरणनि में असांजो वारो वार नमस्कार आहे उन्हनि खे असां बिल्कुलु उन्हनि जी बुआरीदार थी रहिया आहियूं बुआरीदार थी रहंदासीं बसि उहो ई असां ते असांजो नंग उन्हनि ते ई आहे मुख़्तार हाणे असां चाहींदासीं त सॼी संगत इंतज़ार में आहे विपिन खे ॿुधण जे लाइ ऐं वरी असां कंटिन्यू थींदासीं असां वरी बिल्कुलु साईं असां वधीक इंतज़ार में आहियूं त असां हिंदुस्तान में ॿुधदा आहियूं हिनखे असां हिन जो किथे बि प्रोग्राम हूंदा कोशिशि करे वेंदा आहियूं पर जेका काज़ी साहिब जी ॻाल्हि ॿुधायूं त इन काज़ी साहिब हलण खां लाचार हूंदा हुआ थोरो रूंडा पाए हलंदा हुया पिछड़ी में त उहो तॾहिं बि बाबा साहिब वञे पियो त पाण खे रूंडा पाए वीचारा रोड ते थी बीठा शायदि मूंखे सभु यादि हूंदो तव्हांखे वाड़ीतर में जंहिं महिल हूंदा काज़ी साहिब मां उनजी काज़ी साहिब जी दरगाह ते बि मथो टेके आयो आहियां गॾु मिली बि आयो आहियां काज़ी साहिब सां नंढे हूंदे पर अहिड़ा सूफ़ी संत जेके बि आहिनि रूहानी रहबर जी पाण में जेका टेलीपैथी हुई न जेका पाण टेलीपैथी चऊं था उहा अटोट हुई तमामु वॾी हुई हिक ॿिए सां राज़ हूंदो निबड़त हूंदी हाणे उहे काथे आहिनि उहे राज़ निबड़तूं पाण में मोहबतूं काथे आहिनि जेके उन ज़माने में हुयूं बसि इन्हनि दुआउनि सां अॼु हिन प्रोग्राम जी मार्फत विपिन खे ॿुधासीं त साईं कंदो उहे प्यारियूं मोहबतियूं उहे सिकूं जेके सिंध जूं हुयूं वरी छा मोटी ईंदियूं हिक ॿिए सां गॾु मिलंदासीं जी साईं बाबा नेवराज साहिब जन जी जीवनी में हिकु शइ लिखियल आहे जॾहिं भगत कंवरराम साहिब जन खे रुख में गोली लॻी आहे तॾहिं बाबा नेवराज साहिब जन जी जीवनी में इहा लिखियल आहे त ओड़ी महिल उन्हनि जी रड़ निकिरी वई आहे कहर थी वियो कंवर सां कहर थी वियो उन्हनि जी जीवनी में लिखियल आहे त ॾिसो उन्हनि खे कीअं अलार्म थिए थो कीअं हुननि खे माना पाण में संत अटैच आहिनि पाण में अटैच आहिनि जीअं हुननि खे थियो आहे त हुननि उते अची करे रड़ निकिती अथनि इहा हुननि जी पाण में हिकिड़ी अटैचमेंट जी साईं विपिन जी कुझु ॿुधाईंदा अॼु बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सभु बैक मां चाहींदुमि तव्हां सभु बैक स्टेज अचो ऐं विपिन खे एंजॉय कयो जी साईं मां त हिकदमि शांत थी वियो आहियां छोकी ये जेकी फ़क़ीरनि जी कचहरी लॻी आहे जेको असांखे उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधणु नसीब थियनि थियूं ॾाढो सुकून थो मिले दिलि खे रूह खे आत्मा खे छोकी इहो बि फ़क़ीरनि जो ज़िक्र उन्हनि जी ॻाल्हियूं क़िस्मतुनि सां इहो ॿुधणु नसीब थींदो आहे इहे वॾा भाग आहिनि मां शुक्रगुज़ार आहियां सिंधी सूफ़ी चैनल जो पंजवानी साहिबु तव्हांजो ऐं सभई जेके असांजा महिमान आहिनि मां सभिनि खे सलाम थो कयां ऐं मूंखे ॾाढो सुकून मिलियो आहे मुंहिंजे मालिक बाबा जन जो ज़िक्र ॿुधी करे शहंशाह साईं सतराम दास साहिब जो ज़िक्र ॿुधी करे थैंक यू सो मच त अचो चाहींदासीं तव्हां ॿुधायो असांखे साईं जन जा भॼन ॿुधायो जी जी अचो पाण खे समर्पित कयूं संतनि जे चरणनि में सभई संतनि दुर्वेशनि पीरनि फ़क़ीरनि जे चरणनि में ऐं हिन भॼन सां मां शुरूआत कंदुमि सभई साईं जा प्यारा सचे साईं जा नाने साईं जा प्यारा सचे सतराम जा प्यारा सुहिणो साईं कंवरराम जेके बि साईं जा प्यारा आहियो हिंद सिंध जेके बि ॾिसी रहिया आहियो तव्हां सभिनि खे दास विपिन शेवानी जे पारां सचो सतराम जिते वेठा आहियो
उतां ई साईं जे चरणनि में हाज़िरी लॻायो, ताड़ियूं वॼाइजो, झूमी करे नची करे बसि सभिनि खे पंहिंजे सचे साईंअ खे राज़ी करिणो आहे। बसि ईअं ई चवंदुसि। है अजब तेरी करामात, सतनाम तेरी नगरी में है अजब तेरी करामात, सतराम तेरी नगरी में आता है हिंदू मुसलमान तेरी नगरी में। आए जितने भी परेशान, आए जितने भी परेशान, सतराम तेरी नगरी में काम हुए हैं सबके आसान, सतराम तेरी नगरी में। तो सबने मिलकर क्या कहना है, जितने भी साईं के दीवाने हैं सब मिलकर मेरे साथ कहिए। मैं दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया। जो भी दीवाने हैं कमेंट करें, सब कहिए सच्चो सतराम, सच्चो सतराम मस्त। मैं दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना तेरा आया, दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया। दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में। नजराना दिल का लाया मेरे साईया, नजराना दिल का लाया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया। जो भी दीवाने हैं सब तालियों के साथ झूमते हुए, खड़े होकर नाचते हुए सच्चे साईं की शान में, और सब कमेंट करें सच्चो सतराम। जितने भी साईं के दीवाने हैं, मस्त हैं, साईं के प्यारे हैं, सब कमेंट करिए, शेयर करिए, सारे जगत में जय जयकार हो, सच्चे साईं सतराम दास की जय जयकार हो। कहिए मैं दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, तेरा दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना तेरा आया, दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में। नजराना दिल का लाया मेरे मौला, नजराना दिल का लाया, सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, सतराम तेरी नगरी में।
मिलो मुझको मेरे साइया साइया, साईं सतराम सतराम सतराम। मिलो मुझको मेरे साइया, भरनी तुझे पड़ेगी। ईश्वर बा जय शहनशाह, सचो सतराम। अजीत बा झूमी करे, हाँ जी, जय शहनशाह, नची करे, हाँ जी। राम। इसे कहते हैं दीवानगी। अजीत भाई की दीवानगी देखिए, हाँ जी, साईं की खुमारी में नाचते हुए। वेरी गुड। मिलो मुझको मेरे साइया, भरनी तुझे पड़ेगी। क्या भरनी पड़ेगी? झोली में खाली लाया मेरे साइया, झोली में खाली लाया। सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया, दीवाना तेरा आया। सतराम तेरी रेड़की में दीवाना तेरा आया। सतराम तेरी नगरी में दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया। गौर करिएगा, दीवाना कहता है, यूं तो हजारों मंजर देखे हैं हंसी मैंने, यूं तो हजारों मंजर देखे हैं हंसी मैंने, यूं तो हजारों मंजर देखे हैं हंसी मैंने, पर दिल ने सुकून पाया, दिल ने सुकून पाया। सतराम तेरी नगरी में दीवाना तेरा आया। सतराम तेरी नगरी में दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया रे। दीवाना। उस सतराम तेरा दीवाना, सचो सतराम, सचो सतराम। जय शहनशाह, दीवाना तेरा आया सतराम तेरी नगरी में। वाह, वॉइस क्या ऐं रिदम सब कुछ ठीक है तव्हांखे? बिल्कुल ओके। सब सुठे नमूने ॿुधण अचे थो? विपिन भाई अलाए किथे जो किथे पहुचाए छॾियो। अची थो चवां दीवानो थी वियो आहे। बस बस हिकु लेवल हिन वक़्तु असां रैडकी दीवानो थी साहब पियो आहे। असां रैडकी साहब में आहियूं हिन वक़्तु। बस बस इहो उहे ई त कनि था। विपिन भाउ, तव्हांजी उहा धुनी सॼी सॼे असां सिंध वारनि खां कोन विसरंदी आहे, जेका तव्हां मेले ते धुनी सां भई हुई न। बिल्कुल गज़ब गज़ब। साईं मां न आहियां, उहे सभु खुदा वेठा आहिनि, उहे सभु ख़ुदि ॻाइण वारा बि कोई गावे कोई बजावे। दुनिया में बस सभिनी खे बस जुमाए छॾियो। मुख साहब तव्हां साईं पंहिंजो मां ख़ुदि मोबाइल ॿुधनि। थोरो मोबाइल खे मथे रखिजो, थोरो सेटअप चेंज कयो, तव्हांजो मथां कटिजे थो पियो। हा, थोरो मथे रखो। हा ईअं, हा ईअं। मां अॼु बि धुनी साहब ॿुधंदो आहियां, मूंखे यकीन न थींदो आहे, छोकी मूंखे इहो पूरो यकीन आहे कि हू मां न आहियां, असांजो दम ई न आहे। हू ख़ुदि साक्षात साईं वेठो गाए, ओही गावे ओही बजावे, ओही सिख सिखारी है, ओही सचल सच बोलींदा, ओही सबद सवारी है। अखियां खोल तमाशा वेखी, साईं सतराम सूरत सारी है, शहनशाह सूरत सारी है। ऐं असांजा व्यूअर्स अञा बि इंतज़ार में आहिनि, बेताब आहिनि कुझु ॿुधण लाइ। जी डॉक्टर साहब, जी डॉक्टर साहब। याद आहे साहब, जी साईं। जी पंजवाणी साहब चवंदा आहिनि त दुनिया जो जेको सभ खां ख़ूबसूरत पौधो थींदो आहे न, उहो मोहबत थींदी आहे।
जेका बराबर जेका ज़मीन में न पर इंसाननि जे दिलि में थींदी आहे। सेवाणी साहिब जे दिलि में जेका मोहबत जो पौधो आहे न पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ, उहो तव्हांखे अॼु ॾेखाम ईंदो। ऐं मां हाणे चाहींदुमि त अञा इन मोहबत खे साईं अॻिते वधायो। हाँ साईं। इश्क संतन दुर्वेशन पीरन फकीरन, छा क्यों इश्क क्यों। फकीरों ने इश्क किया, उस इश्क को करते करते स्वयं खुद अल्लाह हो गए, खुद परमात्मा हो गए, खुद ईश्वर हो गए, खुद भगवान हो गए। संतन दुर्वेशन पीरन फकीरन जे चरणन में सिर्फ इश्क प्रेम इश्क की बात है। जिन्होंने भी पाया प्रेम में पाया, अपने मुर्शिद अपने पीर अपने सतगुरु अपने साईं से इश्क करके पाया। तो जो भी इश्क वाले हैं प्यार वाले हैं अपने साईं से प्रेम करते हैं, वो सब मेरे साथ तालियां बजाते हुए झूमते हुए नाचते हुए आइए खूब धमाल करते हैं सब मिलकर मेरे साथ। इश्क तेरे विच जोगन हो गई, दुनिया दी परवाह ना कोई। इश्क तेरे विच जोगन हो गई, दुनिया दी परवाह ना कोई। पैरां दे विच पाके घुंघरू, पैरां दे विच पाके घुंघरू, कन्नी मुंदरा लाके, वो तेरा इश्क तेरा इश्क तेरा इश्क नचाउंदा ए ओ सतराम। वो तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं ता नचदी या साइयां। आइए सब झूमते हुए। इश्क तेरे विच जोगन हो गई, दुनिया दी परवाह ना कोई। इश्क तेरे विच जोगन हो गई, दुनिया दी परवाह ना कोई। पैरों दे विच पाके घुंघरू, बाबा बुल्ले शाह ने घुंघरू पहन ली अपने पैरों में, घाघरा चोली पहन ली अपने मुर्शिद अपने पीर को मनाने के लिए। आइए हम भी उसी तरह झूमते हैं नाचते हैं गाते हैं, तालियों के साथ अपने सतराम को राजी करते हैं, बाबा शहनशाह को राजी करते हैं। पैरों दे विच पाके घुंघरू कन्नी मुंदरा लाके, तेरा इश्क तेरा इश्क तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। ओए तुम बिते जद सुर कोई छिड़दा, रूप आवे तेरे इश्क दा गिड़दा। ऐसी है तेरे इश्क दी मस्ती, लूलू दे विच तू ही विसदा। तुम बेते जद सुर कोई छिड़दा, रूप आवे तेरे इश्क दा गिड़दा। ऐसी है तेरे इश्क दी मस्ती, लूलू विच बस तू ही वसदा। मैं निवा मेरा मुर्शिद ऊंचा, मैं निवा सतराम ऊंचा, नीवियां नाल निभाइयां। तेरा इश्क तेरा इश्क तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। तेरा इश्क नचाउंदा ए वे मैं तां नचदी या साइयां। ओए इश्क तेरे विच जोगन हो गई, दुनिया दी परवाह ना कोई। पैरां दे विच पाके घुंघरू, पैरां दे विच पाके घुंघरू, कन्नी मुंदरा लाके, तेरा इश्क तेरा इश्क तेरा इश्क नचाउंदा ए
वे मैं तां नचदी गा साइयां तेरा इश्क नचांदा ए वे मैं तां नचदी गा साइयां जिधर वेखा मैनू तू ही दिसदा मुरीद जहां भी देखता है सिर्फ अपने मुर्शिद को ही पाता है उसे अपना साईं नजर आता है कण कण में जर्रे जर्रे में हर जाए हर सू चलते फिरते बस मैनू साईं सतराम नजर आता है ये भाव है जिधर वेखा मैनू तू ही दिसदा होर कोई मैनू नजर ना आवे ओ जिधर वेखा मैनू तू ही दिसदा होर कोई मैनू नजर ना आवे लोकी कहंदे मस्त मैं तेरा बस तेरे दर बह के गावे सदके जावा मैं मुर्शिद दे सदके जावा मैं मुर्शिद दे नीवियां नाल निभाइयां तेरा इश्क नचांदा ए मैं तां नचदी गा साइयां तेरा इश्क नचांदा ए मैं तां नचदी गा साइयां तेरा इश्क नचांदा ए इश्क तेरे विच जोगन हो गई दुनिया दी परवाह ना कोई बस यही कहूंगा कोई रोको ना कोई टोको ना कोई रोको ना कोई टोको ना मैं तो होर पढ़ाइयां पढ़ गई वो तेरे नाम दी मस्ती चढ़ गई तेरे नाम दी मस्ती चढ़ गई सतराम दी मस्ती चढ़ गई ओ मैनू साईं दी मस्ती चढ़ गई तेरे नाम दी मस्ती चढ़ गई जिन्हें भी साईं के नाम की मस्ती है हाँ जी तालियों के साथ झूमते रहिए नाचते हुए साईं के चरणों में हाजिरी लगाइए और कमेंट करिए एक ही नाम प्यारा नाम सच्चो सतराम कोई रोको ना कोई टोको ना मैं तो होर पढ़ाइयां पढ़ गई वो तेरे नाम दी मस्ती वो तेरे नाम दी मस्ती चढ़ गई सतराम दी मस्ती चढ़ गई रेड़की वाले दी मस्ती चढ़ गई वो मैनू साईं दी मस्ती चढ़ गई रेड़की वाले साईं सतराम दे नाल मेरी अख लड़ गई वो तेरे नाम दी मस्ती चढ़ गई वो मैनू साईं दी मस्ती चढ़ गई हाँ जी ईश्वर भा जगवानी जी नाचते हुए हाँ जी झूमते हुए अजीत जी तो मस्त हो गए क्या बात है वो तेरे नाम दी मस्ती चढ़ गई सतराम दी मस्ती चढ़ गई वो मैनू साईं दी मस्ती चढ़ गई ओ सच्चो सतराम ओ सच्चो सतराम बोलिए सच्चो सतराम हाँ जी जंतर मंतर जोग जतंतर मैं कमली की जाना ते मैं एक नू जाना होर न कोई पछाना ओ मैं ते जाना वलियां दे दरबार जाना रेड़की दे दरबार जाना वलियां दे दरबार ओ जित्ते टलियां दी छड़कार जाना वलियां दे दरबार जाना साईं दे दरबार जाना रेड़की दे दरबार जाना जित्ते वजदे शंख हजार जित्ते आप सच्ची सरकार जित्ते वजदे शंख हजार जित्ते आप सच्ची सरकार बेड़े कर दे सब दे पार मैं ते जाना साइयां दे दरबार दी मंगती कहंदी बारंबार मैं ते जाना ओ जाना वलियां दे दरबार जाना रेड़की दे दरबार
सच्चो सतनाम नारे कह के ओ सच्चो सतनाम नारे कह के सारी दुनिया तर गई तर गई तर गई। ओ तेरे नाम दी मस्ती, ओ तेरे नाम दी मस्ती चढ़ गई, सतराम दी मस्ती चढ़ गई। ओ मैनू नाम दी मस्ती चढ़ गई, ओ मैनू साईं दी मस्ती चढ़ गई, ओ मैनू बाबा दी मस्ती चढ़ गई। रेड़की वाले साईं सतराम दे नाल मेरी अख लड़ गई लड़ गई लड़ गई। ओ तेरे नाम दी मस्ती चढ़ गई। कुणाल क्लैप विथ मी, सिंग विथ मी एंड डांस विथ मी। सतराम दी मस्ती चढ़ गई, ओ मैनू साईं दी मस्ती चढ़ गई। ही रेड़की साहब में साईं जन जे चरणन में, मुझे मालकन जे चरणन में ही कलाम मां कह रहा ॻाइण वारा खुद खुदा मालिक वेठा है। अहिड़ो कलाम आहे जैते सजी कायनात झूमंदी है। दीवानो चए थो सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा। पीर मेरा बलियां दराजा, साईं मेरा बलियां दराजा, सोना मेरा बलियां दराजा, साईं मेरा बलियां दराजा, पीर मेरा। सतराम बलियां दराजा, साईं मेरा बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, साईं मेरा। रेड़की वाला बलियां दराजा, पीर मेरा बलियां दराजा, साईं मेरा बलियां दराजा, साईं मेरा। कुछ लेना इस दर पे आजा, ओ बैठा बलियां दराजा, राजा साईं मेरा बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां। सभी झूमी करे नची करे। पंजवानी साहब ताड़ी हो जाओ ता भी जोरदार। सतराम बलियां दराजा, पीर मेरा बलियां दराजा, साईं मेरा बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां। मैं मंदियां के चंगियां, सतराम तेरी बंदियां। मैं मंदियां के चंगियां, मैं मंदियां के चंगियां, मैं मंदियां के चंगियां, मैं मंदियां के चंगियां, सतराम तेरी बंदियां। मैं गुनाह करदा करदा थक गया, ओ बख्श दे तक देना मेरा साईं, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां दराजा, सतराम बलियां। हाँ जी, आने लगे थी खुमारी, अब लग रही है खुमारी। उसके नाम वाली, सतराम के नाम वाली। तो यही कहूंगा, दीवानी 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 दीवानी। दीवानी अपने साईं की दीवानी, सच्चे साईं की दीवानी, साईं सतराम की दीवानी। आइए सब मिलकर। कोई मांगे दौलत, मिला किसी को है क्या सोची अमीरी से, दिलों के साथ तो अक्सर गरीब होते हैं। की लेना वडिया बन के वे मेरा सतराम, यार गरीबां दा। की लेना वडिया बन के वे मेरा सतगुरु, यार गरीबां दा। ये इस दौलत की बात नहीं, उस दौलत की बात हो रही है यहाँ पे, जहां दीवाना कहता है
कि मेरी दौलत तो आपके चरण है, मुझे यही दौलत चाहिए, मैं यही चाहता हूं, मुझे तो आपके चरण चाहिए, मुझे तो आप चाहिए, आप ही मेरी दौलत हैं, और मैं क्या चाहता हूं। कोई मांगे दौलत, कोई मांगे शौहरत, कोई मांगे सोना, कोई मांगे चांदी, किसी की नाक में हीरा, किसी के कान में हीरा। विपिन को हीरों से मतलब क्या, विपिन का साईं सतराम तो हीरा। कोई मांगे दौलत, कोई मांगे शौहरत, कोई मांगे सोना, कोई मांगे चांदी, मैं कुछ ना मांगू मैं तेरी बांदी, मैं कुछ ना मांगू मैं तेरी बांदी। ओ तेरे नाम पे जीना मरना, तेरे नाम पे जीना, मेरे दिल जानी, मैं तो दीवानी दीवानी दीवानी, मैं तो दीवानी 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 दीवानी। सचो सतराम, सचो सतराम, जय शहनशाह। वाह, कीअं लॻो साईं भॼन? दीवाननि जो दीवाननि जो भॼन त दीवानो ई संतनि जो दीवान। हिकु ॻाल्हि ॿुधो पंजवाणी साहब, मुखी साहब, संतनि जा दीवाना सभु वेठा आहियूं, पर जेका विपिन तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई बाबा बुले शाह जी, जेको ॿुधाई, त बाबा बुले शाह हिकिड़ी जाइ ते चयो आहे, पत्थर ज़हन गुलाब नहीं होंदे, पत्थर ज़हन गुलाब नहीं होंदे, कोरे कागज किताब नहीं होंदे, जे कर लाई यारी बुलिया, जे कर लाई यारी बुलिया, फिर यारा नाल हिसाब नहीं होंदे। जे असां बि संतनि सां, असां बि शहनशाह सां, असां बि त ईअं जुड़ियल आहियूं, असांजे त कोई साईं जो त असांजा कोई हिसाब ई कोन्हे। जेको बि साईं सां प्रेम करे थो, जेको बि साईं सां प्यार करे थो, कंहिं बि संत सां, कंहिं बि गुरू सां जेतिरा तव्हां प्यार था कयो, त साईं बि तव्हां सां कॾहिं कोई हिसाब न कंदो। हमेशह साईं तव्हां सां बेहिसाब तव्हांखे ॾींदो आहे, पर तव्हांखे उन सां ओतिरो प्यार करणु खपे। इन करे अॼु असांजे विपिन सेवाणी एतिरो प्यार कंदो आहे पंहिंजे सतगुरुनि सां, ॾिसो, पर चवंदा आहिनि त विपिन जेसि ताईं उहो आख़िर में धमाल न ॻाए, त पोइ तेसि ताईं विपिन जे आवाज़ जो मज़ो न ईंदो आहे। जी जरूर जी साईं, थोरी तव्हांजी जेका रड़की साहब जी तव्हांजी ओरिजिनल धमाल आहे साईं। जी हींअर मां चाहींदुमि हिकु कलाम मां पंहिंजे जी जी शहनशाह बाबा नीमराज साहिब जन जे, यस, छोकी बिल्कुलु साह खणण जी बि असांजी हस्ती औकात कोन्हे, साह बि उन्हनि जे दम ते था खणूं, उहे बिल्कुलु सभु मालिक आहिनि असांजा, बसि उन्हनि जी शान में ही कलाम। संत सभई साॻिया आहिनि, ईसा नानक राम मोहम्मद कदे मुरार कहावे, तू ही राम रहीम अल्लाह सतनाम का जाप करावे। इन्हनि जा रूप अनेक आहिनि, पर शक्ति त हिकिड़ी आहे। संतनि में कॾहिं भेद नाहे ऐं न कॾहिं कजे, संत सभई हिकिड़ा आहिनि, सभु समान आहिनि। त अचो हींअर ही कलाम बाबा जे चरणनि में, शहनशाह बाबा नीमराज साहिब जे चरणनि में। मरन कनू मैं को रोक न मुला, हा साईं, असांजो नंढो संत किथे आहे? नंढो संत ईश्वर भाउ अचे थो, अचे थो। हा हा, नंढे संत जो दर्शन कराइजो। हाँ, मरन कनू मैं को रोक न मुला, ते मैं को मरन दा शौक मिटावण दे, कंजरी बनया मेरी इज्जत ना घट दी, ते मैं को नच के यार मना दे। लोग इश्क नू मुल खिन देवे, ते मैं को गल विच माला पावण दे। गुलाम फरीदा ओदियो जाने, ते मैं को अपनी तोड़ निभावण दे।
तो बस यही चवंदुसि। ओ मन लागा मन लागा मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। नंढो संत जय शहनशाह तव्हांजो स्वागत है। ओ मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। वो चाहे गुजरे करोड़ों साल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। ओ मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। हटण दा नहीं कोई ख्याल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। हटण दा नहीं कोई ख्याल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। चाहे गुजरे करोड़ों साल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। ओ मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। कुणाल डांस विथ मी। दिल दुनिया कनू तुर की तोसी सिकदी सुर की पुर पी तोसी। दिल दुनिया कनू दूर की तोसी सिकंदी सुर की पुर पी तोसी। ओ साडी मिलकियत नहीं कोई माल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। वो साडी मिलकियत नहीं कोई माल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। हटण दा नहीं कोई ख्याल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। वो चाहे गुजरे करोड़ों साल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। जय शहनशाह। गल विच गारी दो बाजारी पीर शहनशाह फिरत मुपारी। गल विच गारी दो बाजारी पीर शहनशाह फिरत मुपारी। असां चंगिया चलूं था चाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। असां चंगी चलूं था चाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। हटण दा नहीं कोई ख्याल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। मन लागा शहनशाह नाल असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। गबल साईं कुर्ब कमायो हादी वारो हुल हुलायो। गबल साईं कुर्ब कमायो हादी वारो हुल हुलायो। साडी बच्ची न कोई बात असांडा हटण दा नहीं कोई ख्याल।
साडी बची न कोई बात, साडा हटण दा नहीं कोई ख्याल, हटण दा नहीं कोई ख्याल, साडा हटण दा नहीं कोई ख्याल, चाहे गुजरे करोड़ों साल, साडा हटण दा नहीं कोई ख्याल, मन लागा शहनशाह नाल, साडा हटण दा नहीं कोई ख्याल, हटण दा नहीं कोई ख्याल, हटण दा नहीं कोई ख्याल। मन लागा शहनशाह नाल, मन लागा सतराम नाल, असांडा हटण दा नहीं कोई ख्याल। क्या बात है। कोई भी हालात हुजे, कैसी भी परिस्थितियां हो, साईं तेरे चरणों के दास हैं, तेरे चरणों में ही हैं, जे ही साते ही आओ बानी, बारो चल जी हूजा पाइन पेर में, ते जुतिया ना जे ही विसारे वे ही तिन के चुन के आओ की वे। हाँ, जेड़ा भी आयूं, जैसे भी हैं, कैसे भी हैं, हमें तो सानू कुछ नहीं पता, हम साईं सतराम के हैं, हम बाबा शहनशाह के हैं। ये कोरोना काल हो, ऐसे दुनिया के कितने भी वायरस, कितने भी काल आ जाएं, हमें तो कुछ नहीं, हटण दा नहीं कोई ख्याल। हम तो जहां हैं, हमारे मन में, आत्मा में, ज़हन दिमाग में हमारा साईं सदा हमारे साथ है। दादा चवंदा हर सूरत में मेरा साईं वसदा, तहां में भी साईं, मुंह में भी साईं, कण कण में सिर्फ साईं साईं साईं। वाह 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 साईं। पंजवाणी साहब ॾिसो असांजा विपिन सेवाणी साहब केतिरा डाउन टू अर्थ आहिनि पंहिंजे मालिकनि जे लाइ। त चवंदा आहिनि त मुश्किल राहें भी आसान हो जाती हैं, मुश्किल राहें भी आसान हो जाती है, हर राह पे सच की पहचान हो जाती है, हर राह पे सच की पहचान हो जाती है। जो लोग मुश्किल में भी कहते हैं सच्चे सतराम तेरा शुक्र है, जो लोग मुश्किल में भी कहते हैं शहशाह बाबा तेरा मुश्किल में कहते हैं तेरा शुक्र है, किस्मत भी उनकी गुलाम हो जाती है, किस्मत भी उनकी गुलाम हो जाती है। तो ॾिसो अॼु विपिन पंहिंजो पाण खे डाउन टू अर्थ करे उन शहनशाह जी हाज़िरी में, साईं सतराम दास जी हाज़िरी में एॾो मगन थी वेंदो आहे त हक़ीक़त ॿुधाए त जेतिरा हिन जा हिंदुस्तान में न पर दुनिया में चाहण वारा आहिनि न, हिन जे फन जी जेके क़दरदान आहिनि न, शायदि कंहिंजा हूंदा। बिल्कुल 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 साईं। बस इहा उन्हनि जी आसीस आहे, उन्हनि जो करम आहे। मूंखे यादि ईंदो आहे जॾहिं असां हाज़िरी लॻाईंदा आहियूं, 2 लख माण्हू हूंदा आहिनि साईं जे चरणनि में। रेडकी साहब बिल्कुल मन चङे पसीना अची वञनि, एतिरा माण्हू। जीअं असां वटि कुंभ जो मेलो लॻंदो आहे, एतिरी संगत हूंदी आहे, सॼे सिंध मां ढोल झंडा खणी सभु वेंदा आहिनि, हथां दे विच झंडे फड़ के आ गए मस्त प्यारे, सच्चे सतराम दे वजदे ढोल नगाड़े। वाह 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 वाह, तमामु सुठो। ऐं हाणे डॉक्टर साहब जी हिकिड़ी फरमाइश हुई विपिन साहब। हा जी, डॉक्टर साहब जी फरमाइश आहे त उहा साईं त कवाली ॻाईंदा न हिकिड़ी धुन सां। केड़ी कवाली? वो रेड़की वाले, रेड़की दीवाना तेरा, वो शुरू में गायो से गाए छॾियो। अच्छा अच्छा अच्छा, हा गातो छॾियो। हिकिड़ो मां चलो ॿियो तव्हां हिकिड़ो पंहिंजी पसंदि जो जेको तव्हांखे पसंदि हुजे साईं जी आनर में। मूंखे जेको साईं जन जो सभ खां वधीक जेको पसंदि आहे उहो हींअर ॻाए करे पोइ तव्हां खां इजाज़त वठंदुमि। बिल्कुलु बिल्कुलु न बिल्कुलु साईं, टाइम सां। सर विपिन जी आख़िर में धुनी ज़रूर हुजे 2 मिंटनि जी। हा हा जरूर जरूर साईं। ये जो समय चल रहा है, यह परीक्षा है, इम्तिहान है, इसमें निराश नहीं होना है। हमारे बस में अगर कुछ है तो एक ही बात है जो हम कर सकते हैं, एक तो साईं का सुमरन, उनको पल पल याद करें। और आइए इन परिस्थितियों में बस यही कहूंगा कि चलिए हम सब मिलकर साईं का कुंडा खड़काते हैं, साईं को आवाज लगाते हैं कि साईं दया क्यों, सूर्य मां कंडो क्यों। असां सभी तव्हांजे चरणनि जी धूल खां भी परे आहियूं, असांजी उहा भी हस्ती कोन्हे। तई ॾाढी वॾी सरकार आयो, जेकी चाहे करे सघो था, कराए सघो था। तव्हांजे अल्लाह सुणे फ़क़ीर जी कहाणी, अल्लाह सम्झे फ़क़ीर जी ज़ुबानी। उन्हनि जे मुख मां हिकिड़ी ॻाल्हि निकिरे त पिथर ते लकीर। उहे चाहिनि त छा नथा करे सघनि, पर फ़क़ीरनि जी चवंदा आहिनि रज़ा ते हमेशह राज़ी रहिजे। हू सभु ॼाणनि था, उन्हनि खे सभु सुध आहे,
वो पल पल हमेशा असां सां गॾु आहिनि। असां हलो हींअर हली सच्चे साईं जो, साईं सतराम का कुंडा खड़काते हैं और साईं को दिल बिल्कुल से याद करते हैं। बिल्कुल बिल्कुल। इस दास की हजूरी रूप साईं जी के चरणों में हाजिरी, साईं अपने चरणों में इस दास की कबूल करें। आइए सब मिलकर वो जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, खड़काइए अजरेड़ की वाले दा चल कुंडा खड़काइए, चल कुंडा खड़काइए, चल कुंडा खड़काइए। अपने दरवाजे खोल साईं, तेरे दीवाने तेरे मस्ताने तेरे चरणों में आ गए। हाँ जी, वो जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, अजरेड़ की वाले दा चल कुंडा खड़काइए। दरियो दे तो सब कुछ मिलदा, दरियो दे तो सब कुछ मिलदा, चरनी शीस निभाइए जगनू तारने वाले दा। सचो सतराम मस्त जबरदस्त। मस्ता मस्ता। जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, अजरेड़ की वाले दा चल कुंडा खड़काइए। अनिया नू अखियां देवे, गुगिया नू जीबा। आंखों जो आंखों से देख नहीं सके उन्हें आंखों की ज्योति देने वाले साईं, जिनके दरबार में गूंगे भी बोलने लगे, बस रहम करम हो जाए, रहमत हो जाए साईं की। अनिया नू अखियां देवे, गुंगिया नू जीबा, रैड़ किधर ते जावे जेड़ा जाके ओदा नसीबा। अनिया नू अखियां देवे, गुंगिया नू जीबा, रैड़ किधर ते जावे जेड़ा जाके ओदा नसीबा। साईं सतराम वाली दे हो, साईं सतराम वाली दे चल दर्शन जाके पाइए, जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, अजरेड़ की वाले दा चल कुंडा खड़काइए। साईं सतराम दा चल कुंडा खड़काइए, चल कुंडा खड़काइए। आज आपका जन्मदिन है पंजवानी जी, चलिए साईं का कुंडा खड़काते हैं, साईं के चरणों में हाजिरी लगाते हैं। बोल के एक जयकारा साईं दा भर ले रज रज पल्ले, भर ले रज रज पल्ले। सारे जग विच हो जाएगी तेरी बल्ले बल्ले। साढ़े कुछ नहीं पल्ले, हो गई रहमत साईं सतराम की, तो हो गई साड़ी बल्ले ही बल्ले। बोल के एक जयकारा साईं दा भर ले रज रज पल्ले, सारे जग विच हो जाएगी तेरी बल्ले बल्ले, तेरी बल्ले बल्ले। बल्ले बल्ले बिन मंगिया मिल जांदियां मेहरा, बिन मंगिया मिल जांदियां मेहरा, शरदा दे नल जाइए जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए, वाले दा चल कुंडा खड़काइए। साईं सतराम दा चल कुंडा खड़काइए, अजरेड़ की वाले दा चल कुंडा खड़काइए। जो भी साईं के दरबार में चल के कुंडा खड़काएंगे सब कमेंट करें सच्चो सतराम, सच्चो सतराम। रैण की तो राम जंहिंजो मिठो नाम, साईं मिंजो घन श्याम, भगतन जो भगवान सच्चो साईं सतराम। इहो घोट खोता राम, निमाणन जो माण, अणियन जो आधार, मिंजो शहनशाह साईं सतराम सतराम। जंहिंजो नालो ई सत, सत माने सच, राम सतराम। सभी कमेंट कयो सच्चो सतराम।
ओ जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए अज रेड़की वाले दा चल कुंडा खड़काइए दरो दे तो सब कुछ मिलता दरो दे तो सब कुछ मिलता चरनी शीस निभाइए जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए चल कुंडा खड़काइए चल कुंडा खड़काइए रख ले सोनी लड़की दे विच मैनू भी दरबारी खोल दे बूहे दरते बैठे बन के आप भिखारी बन के बैठे भिखारी संतो दुर्वेशों पीरों फकीरों के चरणों में यही कहूंगा कुत्ता तेरे दर्दा समझ के मैनू कोई दुरकारदा नहीं कुत्ता तेरे दर्दा समझ के मैनू कोई दुरकारदा नहीं मैं जेड़े भी दर जावा जाके भौंकावा सतराम का समझ के कोई मैनू मारदा नहीं शहनशाह का समझ के कोई मैनू मारदा नहीं ये औकात है हमारी फकीरों के चरणों में ये कुत्ता तेरे दर्दा चल बुले शाह चल यार मना ले नहीं तो बाजी ले गए कुत्ते तय थी उत्ते खोलते बूहे दरते बैठे बन के आप भिखारी बन के आप भिखारी कर चरना दी सेवादारी कर चरना दी सेवादारी असी भी साई तर जाइए जगनू तारने वाले दा ओ जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए अज रेड़की वाले दा चल कुंडा खड़काइए अज रोएड़ी वाले दा चल कुंडा खड़काइए साईं सतराम दा चल कुंडा खड़काइए दरो दे तो सब कुछ मिलता चरनी शीश निभाइए जगनू तारने वाले दा चल कुंडा खड़काइए आखिर में सभी हणो नारो सभी मूसा गढ़ चवायो सच्चो सतराम सच्चो सच्चो सतराम सच्चो सतराम ओ सच्चो सतराम राम सुनो कवरा राम चो सच्चो सतराम राम चो राम ओ सच्चो सतराम सच्चो सतराम सच्चो सतराम सच्चो सतराम हो घोट खोता राम सच्चो सतराम जेको निमाणन जो मान सच्चो सतराम अड़ियन जो आधार सच्चो सतराम जेको मिठो घनश्याम सच्चो सतराम सच्चो सतराम चो सच्चो सतराम सच्चो सतराम सच्चो सतराम ओ सतराम सच्चो सतराम सुनो कवरा वाह जो सतराम शहनशाह साईं सतराम दास साहिब की जय अमर शहीद साईं कमरराम साहिब की जय दूल्हा दरवेश कन्या लाल साहिब की जय हाजरा हुजूर मुर्शिद सतगुरु प्यारे साईं जी की जय झंडे वारे साहिब की जय सभनी संतन की जय तव्हां जेके भी सभी पूज वॾा वेठा आहियो तव्हां सभिनि जे चरणनि में बस आसीस दुआउनि जो तलबगार आहियां सदाई साईं जे पिड़ में उन्हनि जे चरणनि में दुआउनि में रखो इन दास का कई भुल चुक थी हुजे माफ़ कयो ऐं जेको असां गानो रिलीज़ कयो आहे कुनाल परियानी इहो डेडिकेट ही सचे साईं खे आहे त साईं जा जेके भी प्यारा आहियो जेतिरो थी सघे लाइक कमेंट कयो जेतिरो थी सघे शेयर कयो सिंधी आहियां सिंधी रहंदु सिंधी ॿोली मुंहिंजी जान सिंधु नदीअ जो संगीत जंहिंमें अमड़ जिया लोली रहड़कीअ जे सतराम नवाज़ियो कंवर राम जी ॿोली सारे जग जो शान सिंधी सारे जग जो शान आ सिंधी तंहिंखे मुंहिंजो सलाम सिंधी आहियां सिंधी रहंदु सिंधी ॿोली मुंहिंजी जान सचो सतराम सचो सतराम सिंधी आया सिंधी रवंदुम सिंधी आया सिंधी रवंदुम